अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे खे केॾी महिल हलायो वेंदो दोस्तों, तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पापनगर ड्रामे जा 2 टीज़र अञा ॿिया ईंदा, यानी हिकु टीज़र अची चुको आहे। उन खां पोइ यानी 2 टीज़र ईंदा, यानी 3 टीज़र पूरा थींदा त पोइ उन खां पोइ प्रोमो ईंदो। जॾहिं बि प्रोमो ईंदो त पोइ तव्हां इहो पक सम्झी छॾिजो त पापनगर ड्रामे खे हाणे हलायो वेंदो, छो जो प्रोमो ईंदो आहे उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। दोस्तों हिन ड्रामे जी शूटिंग जैकमाबाद में हली रही आहे, तमामु तेज़ी सां ऐं सोप सीरियल ड्रामो आहे। दोस्तों हिन में खून खराबी घणी आहे। ही दौलाब ड्रामे खे कट भी करे सघे थो, यानी दौलाब ड्रामे खां बि ही ज़बरदस्त बीह सघे थो। ऐं पापनगर ड्रामे में भी सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। अब्बास गुल ओडाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं मजू सतार लाल ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। ही सिंध जो बहितरीन ड्रामो आहे ऐं KTN TV वारनि जो सोप सीरियल ड्रामो आहे। यानी KTN TV वारनि हाणे जेको आहे इहो शर्त रखियो त असां पंहिंजे चैनल खे चाढ़ींदासीं, यानी पंहिंजे चैनल खे मशहूर कराईंदासीं, त उन जे करे पोइ वेरनि जी वस्ती ड्रामो जेको आहे ज़बरदस्त हलायो वेंदो। यानी वेरनि जी वस्ती जेको ड्रामो आहे न, उहो KTN TV खे घणी चाहत ॾेई छॾींदो। ऐं दोस्तों हिन ड्रामे में अब्बास गुल ओडाणे जो मेन किरदारु आहे, उन खे भलो किरदारु ॾिनो वियो आहे हिन ड्रामे में। हू हिन ड्रामे में हीरो आहे। इंशाअल्लाह तव्हां बि जल्द खां जल्द ड्रामो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। वेरनि जी वस्ती हाणे तमामु जल्द अचण वारो आहे, रुगो तव्हांखे प्रोमो जो इंतज़ारु करणो पवंदो। यानी हाणे तमामु जल्द महीने जे अंदरि अव्हांखे ही ड्रामो ॾिसण वटां ज़रूरु मिलंदो। दोस्तों इंतज़ार जूं घणियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।